रतोदरे में पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो के मरकजी अगवान इनायत अली उमरानी के बहादुर भाउ शहीद असद अली उमरानी 34 ॾींहं अॻु कराची नादरन बाईपास ते कूड़े मुक़ाबलो ॼाणाए बेदर्दी सां क़तल कयो वियो, जंहिंजो केस कोर्ट सगोरी हिदायतुनि ते डीएसपी शहजाद लंबा, एसएचओ सलीम चौधरी ऐं एएसआई वकास ते दाख़िल कयो वियो हो। मंगो पीर थाने ते जवाबदारनि जे गिरफ़्तारी ऐं शहीद जे खून सां इंसाफ़ न मिलण ख़िलाफ़ शहीद भुट्टो जे अॻवाननि आबिद अली उमरानी, हबीब रहमान उमरानी, मोहम्मद खान जागीरानी, खुदायार सोलंगी, वकार अली मुगैरी, काशिफ अली जतोई ऐं ॿियनि शहीद भुट्टो ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जेको मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदो रतोदर प्रेस क्लब पहुतो, जिते मुज़ाहिरीन छिपी नारेबाज़ी करे धरणो हणी वेही रहिया। उन मौक़े ते मथियन अॻवाननि सोनी सिंध न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे भाउ जे मथां किथे बि चुकादो हिकिड़ो एफआईआर छा पर क्रिमिनल एनसीबी दाख़िल न आहिनि। अॼु असांखे 34 ॾींहं गुज़री विया आहिनि, असां सॼी सिंध में सरापा एहतिजाज आहियूं, न ई असांजो को तदारक थिए थो, न अहिड़ी का ॻाल्हि थी आहे। उन खां अलावा सिंध सरकार जे कन ते का बि ॻाल्हि अहिड़ी नथी अचे उनखे नथी चढ़े ऐं असीं चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं आला अदलिया खां इहो मुतालबो कयूं था, उन्हनि में इहो उमेद रखूं था त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं शहीदनि वारसनि खे इंसाफ़ ॾिनो वञे। शहीद खे खणी तव्हां घर मां उनजे कम तां जॾहिं कमु पियो करे उन कम तां तव्हां उनखे घर खां खणी करे तव्हां नादरन बाईपास ते मुक़ाबिलो ॾेखारियो था त इहो कहिड़ो दहशतगर्द आहे? दहशतगर्द इहे हूंदा आहिनि, दहशतगर्दनि ते केस हूंदा आहिनि, दहशतगर्दनि ते के वॾा जेको आहे त कंहिं बम ब्लास्ट जा, कंहिं जेको आहे त पुरुनि जा धाड़नि जा केस हूंदा आहिनि। कॾहिं बि हुन कंहिं बि थाणे ते का एनसीबी न हुई। असांजो कोई दहशतगर्द न हुयो, असांजो सियासी कारकुन हुयो, असांजे सिपाह शहीद भुट्टो जो मरकज़ी अॻवान असां उहो खणी वियासीं कोर्ट में। कोर्ट जे जज असां हिकिड़ी चयो त बाबा तव्हां असांजो सुभाणे मां ॿुधंदुसि तव्हांजा 164 शायदि उन ॿिए ॾींहं ते असांजा उनखे रद्द कयो त मां तव्हां नथो ॾेई सघां, मूं वटि इहे अख़्तियार न आहिनि। पोइ असां वियासीं एडीजी ॾे, उन असांजो उन जज खे हुकुम कयो त तव्हां हिन जा केस 164 ॿुधो ऐं असांजा हिन शहाद ॿुधो। पोइ असां उहे शहाद ॿुधायासीं, पर उन खां पोइ असांखे ख़बर पई त इन जज खे फरियाल टालपुर फोन कई हुई त तव्हां हिननि जी 164 न वठो ऐं जेके बि कातिल आहिनि शहजाद लंबा, असांजो चौधरी सलीम या मुनीर शेख, इन्हनि हिकिड़ो डेथ स्टिल ठाहियो आहे नादरन बाईपास जे भरिसां जेको फरियाल टालपुर जो फार्म हाउस आहे ऐं असांजे भाउ असद शहीद असद खे बि उते खणी करे उन्हनि शहीद कयो। असांजो अॻवान बहादुर शहीद असद अली उमरानी 34 ॾींहं अॻु कराची वारे बंगले तां 9 बजे गिरफ़्तार करे 3-4 बजे कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए क़तल कयो वियो। जीअं त असांजे शहीद असद अली उमरानी मथां सिंध में को बि थाणे ते केस दाख़िल न हुयो। पीपल्स पार्टी जे हर दौर में सिंधनि जा लाश मिलिया आहिनि। अॻिली पीपीए जी हुकूमत में असांजे मरकज़ी अॻवान इनायत अली उमरानी मथां काफ़ी केस दाख़िल कराया विया हुआ, जिन मां हू बरी थी वियो आहे। हुकूमत में असांजी पार्टी शहीद भुट्टो खे कमज़ोर करण लाइ असांखे बहादुर अॻवान जो लाश ॾिनो, पर असीं सिंध हुकूमत खे ॿुधाइण चाहियूं था त पोइ ते पेर न कंदासीं। जॾहिं असांखे जान जो नज़रानो ॾियणो पियो ॾींदासीं। असांखे यकीन आहे त सिंध हुकूमत मां असांखे कॾहिं बि इंसाफ़ न मिलंदो। बाक़ी असीं कोर्ट सगोरीअ ते पूरो एतमाद रखूं था। इंशाअल्लाह असांखे इंसाफ़ ज़रूर ॾींदी। जेसिताईं इंसाफ़ न मिलियो ऐं शहीद असद उमरानी जे कातिल गिरफ़्तार न थींदा तेसिताईं सुख जो साह न खणंदासीं। रिपोर्ट हादी बख्श नूनारी, सोनी सिंध न्यूज़, रतोदर।